साईं इहो ई वक़्तु आहे, इहो ई वक़्तु आहे ख़ानू सां हिसाब किताब बराबरि करण जो। मां त चाहियां थो हली ख़ानू जी ओताक खे बाहि ॾेई अचूं। बाबा साईं सिर्फ़ ओताक खे छो, समूरो फसल साड़े खाक करे छॾियूंसि बुख ते। अहिड़ो त अशर कयूंसि जो ख़ानू जेल खां ॿाहिरि अची हिते पंहिंजो अशर ॾिसी इन ॻोठ में रहण खां ई तोहफ़ा करे। कमाल खान, मां बि इहो ई चाहियां थो त ख़ानू जे अचण खां पहिरियां हिते अहिड़ी बाहि बारियूं जे ख़ानू जा छाणता इहे चूई छॾे हमेशह हमेशह लाइ भॼी वञनि ऐं वरी दा हयाती ख़ानू जे साथ ॾियण खां बि इनकार करे छॾनि। बाबा साईं, पहिरियां त कोशिश कयूं था ख़ानू जे छोरे खे गुम करण जी। न कमाल खान न, हिन वक़्तु ख़ानू असां ख़िलाफ़ रिपोर्ट लिखाई हूंदी ऐं DSP असां ख़िलाफ़ कदम खणण लाइ इन करे तयारु न आहे छो त असांजो ताज़ो खून थियल आहे। इन करे DSP ख़ामोश आहे। जेकॾहिं ख़ानू जो छोरो अगवा थियो त पोइ निसार ख़ान ख़ानू पुठियां हथ कढी असांजे पोयां पइजी वेंदो। हा, असांजे पोयां पइजी वेंदो। खणी छोकर खे अगवा न कयूं, पर ॿियो कुझु बि कयोसीं उहो इल्ज़ाम बि असां मथां ईंदो। बाहि जे केस मां बची पवंदासीं, हूअं बि इन केस मां असां पंहिंजा पलव बचाए सघूं था। हा, इहो कीअं बाबा साईं? तव्हां वञो ख़ानू जी ओताक ऐं हुनजो फसल साड़े अचो। तव्हां जीअं हितां वेंदो त मां DSP खे फोन करे चई छॾींदुसि त जंहिं माण्हूअ खे ख़ानू मारियो हो त उन जा माण्हू पंहिंजी बिरादरी सां गॾु ख़ानू जो फसल साड़ण लाइ निकिता आहिनि। इन सां असांजा पलव बि बची पवंदा। जॾहिं धण मुड़ुसुनि जो हूंदो त मजमूअ सभु ऐं मजमूए जी का बि शक्ल न हूंदी, यानी त केस कंहिं मथां बि न बीहंदो। हा कमाल खान, मजमे जी का बि शक्ल न हूंदी। इन करे करे खे चऊं था त हाणे ई निकिरी वञे ऐं ॻोठ जे माण्हू खे ॿुधाए अचे त सुबुह जो सिज उभरण सां ई हिते पहुची वञे। हा बाबा साईं, मां हींअर ई सॼे ॻोठ खे ॿुधाए थो अचां त सुबुह जो ख़ानू जे फसल खे साड़ो आहे। वरी छा थियो बाबा साईं? निभागा, ॻोठ वारनि खे वञी ॿुधाए अच त मूसा ख़ान जी वागार वाणी आहे। सुबुह जो पंहिंजो कुहाड़ियूं कोडूं खणी हिते पहुची वञनि। हिते पहुचण खां पोइ मां उन्हनि खे ॿुधाईंदुसि त कीअं ख़ानू जी तबाही करणी आहे। पोइ ख़बर पवंदी ख़ानू खे त मूसा ख़ान जो पेर कारी हर ते पेर आहे, कारी हर ते पेर। जिते एॾी महिरबानी कई अथव, बाक़ी हिकिड़ी महिरबानी ॿी कयो, मूंखे कंहिं ॿिए शहर जी गाॾी में विहारे छॾियो त जीअं मां हितां हमेशह हमेशह जे लाइ हली वञा। दरिंदा सिफ़त इंसान सिर्फ़ हिन शहर जा न आहिनि, बल्कि हर शहर पगड़नि सां भरियो पियो आहे। पोइ तो जहिड़ी हरणी अकेले सिरनि पगड़नि खां कीअं थी बचाए सघे? उते त पाण खे बचाए वठंदसि, पर जेकॾहिं हिते रहियसि त मौत मुंहिंजो मुक़दर थी वेंदो। मौत खां त केर बि भॼी न आहे सघियो ऐं न ई बची सघियो आहे। मौत बरहक आहे, पर मां मौत खां अॻु में मरण नथी चाहियां। अहिड़ो कहिड़ो कमु वक़्त आहे जेको चाहींदो त मां वक़्त खां अवल मरां? तव्हां मुंहिंजी ॻाल्हि सम्झण जी कोन था कयो। मां सभु कुझु सम्झां थो, पर तव्हांखे हिकिड़ी सलाह ॾियां थो। कहिड़ी सलाह? इन खां पहिरियां तव्हां मूंखे इहो ॿुधायो, छा तव्हांखे मूं मथां एतबार आहे? ज़िंदगी में एतिरा त धोखा मिलिया आहिनि जो कुझु हाणे चई ई नथी सघां। जेकॾहिं तोखे धोखो ॾियणो हुजे हा न, हिते ॿी अॻियाणी न आणा, बल्कि हथियार हिते रखी पंहिंजो मक़सदु पूरो करे तोखे धिका ॾी कढां, या त हाकिम खान खे फोन करे पंहिंजी जान बि आज़ादु कराए वञा ऐं तुंहिंजे सिर जी क़ीमत बि वठां। छा तव्हां हाकिम खान खे सुञाणो था? मां बि घणो परे जो न आहियां जो हाकिम खान खे न सुञाणा।
पोइ त पक सां तव्हांजे मथां ज़ोर पवंदो ऐं तव्हां मूंखे हाकिम ख़ान जे हवाले करे छॾींदो। तोखे चयुमि न त मां धोखे ॾियण वारनि वञा न आहियां। जेकॾहिं तोखे अञा बि मूं मथां एतबार नथो अचे न त पोइ जंहिं बि शहर वारी बस ते चई न त मां तोखे विहारे अचां। मां बि इहो ई थी चाहियां त तव्हां मूंखे कंहिं ॿिए शहर जी बस ते विहारे अचो। पहिरियों तव्हां मूंखे इहो ॿुधायो, जॾहिं तव्हां हितां वेंदो त ॿिए शहर में बस तां लही पोइ काॾे वेंदो? अहिड़ो को तव्हांजो परे जो मिट माइट जेको तव्हांखे कुझु ॾींहं राहे ऐं सहारो ॾिए? न, अहिड़ो त को बि कोन्हे। मुंहिंजी सलाह वठि, न तूं पंहिंजो दिमाग़ ख़राबु कर न मुंहिंजो। मां जे होटल लाइ मानी वठी अचां। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, मूंखे बि बुख लॻी आहे, तोखे बि लॻी हूंदी। तूं मानी खा, पोइ वेही सोचां। सोचण लाइ सॼी राति पई आहे। मूसा खान ऐं खानू तमामु घणा परे थी विया आहिनि। मूसा खान जो माण्हू मारिजी वियो आहे। हाकिम खान, हाणे त असांजो 10 आमरियूं कंहिं में आहिनि। इहो वरी कीअं? खानू ऐं मूसा खान जी दुश्मनी मां असां फ़ाइदो खणी सघूं था। जेकॾहिं कुर्ब सां खानूअ खे चऊं त पोइ हिन वक़्तु कॾहिं बि कोन मञींदो। पोइ वारिस खान तुंहिंजी छा सलाह आहे? हाकिम खान, इहा सलाह त जेको कमु मूसा खान न करे सघियो उहो असां करे अचूं त जीअं खानूअ जो शक मूसा खान तरफ़ पवे ऐं जॾहिं ॿई धुरियूं विड़ी विड़ी साणियूं थी पवंदियूं त कंहिं माण्हूअ खे विच में आणियूं ऐं खानूअ खे हुन जो पुटु वापसि करे ॾियूं ऐं छोकिरे जी बांह असां वठी अचूं। वारिस खान तो सलाह मूंखे लख रुपए जी ॾिनी आहे। इहो कमु असांखे ई करणो पवंदो ऐं इन कम जी ख़बर कीअं नजीब त न पवे। हाणे जेकॾहिं तोखे हितां निकिरणो आहे न त जल्दी कर त मां तोखे छॾे अचां। मूंखे ॿिया बि घणा कम आहिनि। पर तव्हां त चयो त जेकॾहिं मूंखे तव्हां ते एतबार आहे त तव्हां मूंखे सलाह ॾींदो। पर तुंहिंजो मूं मथां एतमाद न आहे। एतबार त तव्हांजे मथां मूंखे करणो ई पवंदो, छो त मूं वटि ॿियो को चारो ई कोन्हे। ईअं न सुभाणे तुंहिंजे करे मुंहिंजे मथां मुसीबत अचे ऐं तूं बि हितां निकिरी वञी, पोइ त मां दोस्तनि जो रहंदुसि न दुश्मननि जो। मूंखे तव्हां ते पूरो पूरो भरोसो आहे, पर तव्हां बि मूंसां हिकिड़ो वाइदो कयो। वाइदो? कहिड़ो वाइदो? इहो ई त तव्हां मुंहिंजी ज़िंदगी जी हिफ़ाज़त कंदो। जेसीं ताईं हिन सिरीअ में साहु आहे न त तुंहिंजी हिफ़ाज़त कंदो रहंदुसि। जॾहिं त तुंहिंजो ऐं मुंहिंजो को रिश्तो ई न आहे त पोइ तूं मुंहिंजे करे पाण खे छो थो मुसीबत में विझी? मुंहिंजो दिमाग़ ख़राबु थी वियो आहे ऐं मां चरियो थी वियो आहियां ऐं मुंहिंजे सिर मथां जिन सवार थी वियो आहे ऐं उहो जिन चवे थो त हिन छोकिरी जी हिफ़ाज़त कर। हाणे जेकॾहिं तोखे ॻाल्हि सम्झ में आई आहे त माठ करे आराम कर ऐं मूंखे बि आराम करणु ॾे। राति काफ़ी गुज़री चुकी आहे, सुभाणे मूंखे कम सां वञिणो आहे। जेकॾहिं तूं सुबुह जो हलियो वेंदे त पोइ मां काॾे वेंदसि? मुंहिंजी हिफ़ाज़त केरु कंदो? हाणे सुबुह जी ॻाल्हि सुबुह जो ई सोचींदासीं। पहिरियों मूंखे इहो त ॿुधाए त कुझु घड़ी तोखे माठ करणु पई अचे, हर वक़्तु ॻाल्हाईंदी रहंदी आहे। न न, मां एतिरो न आहियां ॻाल्हाईंदी, ख़ौफ़ आहे न, इन जे करे चवां थी त केरु मूंसां वेही ॻाल्हाए। कमाल खान, देर न कर बाबा, हमरा पूरा गॾु थी विया आहिनि। सभिनीनि खे पाण सां साण खणी खानू जो अलह तलह साड़े छॾ। कख बि न रहे खानू जो। वञी ॿुधाए खानू खे त मूसा खान जो वेर कारी हर ते पेर आहे, कारी हर ते पेर।
अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। दिलावर खान सोडे जी गिरफ्तारी जा वारंट। न मूसा खान न तोखे हमरान खे रोकणो पवंदो। मुंहिंजा हथ कटियल आहिनि निसार खान। मां तव्हांखे ॿुधाइण खां सवाइ ॿियो कुझु बि नथो करे सघां। सिकंदर खान सोडो हितां निकिरी चुको आहे ऐं सोडे खे ॻोल्हण लाइ मां तव्हांखे पंहिंजो हमरा सर हिन वक़्तु किथे आई? सर दिलावर खान जो हितां करे सभु कम छॾे जल्द खां जल्द हितां निकुर। पर जेको चवां थो उहो ॿुध। ओके सर ओके। कॾहिं सिकंदर खान वीरू जल्दी? दिलावर खान हिन वक़्तु एमरजेंसी आहे, मूंखे वञिणो पवंदो। कमाल खान तव्हांखे वापसि वञिणो पवंदो। न सिकंदर खान न, असां पंहिंजे हमरा जो प्लान वठण खां सवाइ कोन वेंदासीं। कमाल खान मां तव्हांखे कानून हथ में खणण जी इजाज़त हरगिज़ न ॾींदुसि। कहिड़े कानून जी ॻाल्हि करे रहियो आहीं सिकंदर खान? खानू सरेआम असांजे माण्हू खे मारे वियो आहे। छा तूं हुनखे फाही ॾियारींदे? जेकॾहिं ॾोह खानू मथां साबित थियो त उनखे फांसीअ जी सज़ा खां केर बि न बचाए सघंदो। 10 शायदि हुन मथां बीठल आहिनि। अञा बि साबिती लाइ असांखे छा करणो पवंदो? तव्हां खानू मथां दरख़्वास्त कई, मां हुनखे जेल में वञी बंदि कयो, पर जेकॾहिं हाणे तव्हां इहो कदम खयो त खानू मथां थियल तव्हांजो केस बि कमज़ोर पइजी वेंदो। ठीकु आहे सिकंदर खान, मां तव्हांजे चवण ते वापसि वञा थो, पर जेकॾहिं खानू खे सज़ा न मिली ऐं हू जेल मां आज़ाद थी मोटी आयो त पोइ हितां ईंदड़ तबाही खे केर बि रोके न सघंदो, केर बि न। खानूअ खे सज़ा ज़रूर मिलंदी, ज़रूर। इहो तव्हां सां मुंहिंजो वाइदो आहे, वाइदो। ठीकु आहे, अचो मूंसां गॾु। मां राति वापसि मोटी ईंदुसि। पर मां हिते अकेली कान रहंदसि। हिते तव्हांखे को बि ख़तरो न आहे। कहिड़ी ख़बर? चयुमि न त हिन जॻह जी मुंहिंजे मलाइकनि खे बि ख़बर न आहे त ॿियो कीअं थो पहुची सघे। पोइ बि मूंखे हिते अकेले से रहण में ख़ौफ़ थो थिए। जेकॾहिं तव्हांखे मूं मथां एतबार आहे न त बेखौफ़ थी रही पओ। हिते तव्हांजे वार खे बि तो न ईंदो, बशर्ते तव्हांखे हिन जॻह खां ॿाहिरि निकिरणो न पवंदो। भला राति जो त मोटी ईंदव न? कोशिशि कंदुसि त अॻु में ई मोटी अचां। जेकॾहिं देरि थी बि वई न त राति हर हाल में वापसि मोटी ईंदुसि। हिते को खतरो त न आहे न? हिते को बि ख़तरो न आहे, हर सामान पियल अथव। तव्हांखे जंहिं बि शइ जी ज़रूरत पवे न त कढी वठिजो, ऐं जेकॾहिं बुख लॻई न त मानी पचाए खाइजां। मां राति ताईं वापसि मोटी ईंदुसि, तव्हां अंदरां दर बंदि करे छॾिजो।
रहमत उठी फेर के मती अंदर उठो बनाए किए थे अंदर अंदर अरे जन्नत आई अच्छा अच्छा अरे खिली गल है एक खबर खैरा तो वारी छोरी राजी थी या राइस लाइ को बियो रिश्तो ॾिसां भाई हाणे बे हंध केड़ो तू दर थी वाजाईंदी वते पई राइस जे लाइ तू पाण नंढी डोटी आ ठाउकड़ी आ पाण ई खणी मुला के घुराए ॿ अखर पढ़ाए वेही रहो राइस वठ बियो वरी निकाह हा विझंदसि निकाह छो न विझंदसि ऐं मूंखे कहिड़ी कस लॻंदी आख़िर हवेली जी मालकियाणी थी वेंदसि मालकियाणी भाई हाणे इहा त मूंखे बि ख़बर आ त तुंहिंजे मन में वॾियूं मिलियूं आहिनि ॿिलियूं हा पर खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे राइस बि तो जहिड़ी अमेह सां काथे थो पियो निकाह करे कोन कंदो शादी तोसां हा जेकॾहिं न राइस जो राज़ पोइ ॾिसे हा निकाह करे उते ई न वेठी हुजे हा हवेलीअ जी मालकियाणी बणिजी माई ॻाल्हि त ॿुध गिह विझण सां इहो मथो नाहे सड़ंदो भाई खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे हा जे तोखे अहिड़ो रिश्तो हथ अचे न त कयो छा घणो ई कुझु बसि हाणे घणो न थाप अलाए छा थी चवी मूंखे बसि इहो ॿुधाए छोरी राज़ी थी या आउं राज़ी करे वठांसि अरे खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे जन्नत छोरी राज़ी या राज़ी तू रही सके चई रुगो पको ॾींहुं ॿध हा पोइ मां अॼु ई रईस सां मिली ॾींहुं ॿधी थी वठां रईस त मूं हिकु टंग ते बीठो पोइ वञ माई वञ वञी रही सघूं पक करे पको ॾींहुं ॿधी अचो पोइ अचे असांखे ॿुधाए हा तूं ओनी न कर ऐं अॼु राति ई तोखे अची थी ॿुधायां त रईस कहिड़े ॾींहुं अची थो निकाह विझे ऐं इहे लाउ लहण लाइ थो अचे राति जी तोखे ॿुधायां अरे विसार जाए न अम्मा तू पाण वञी रईस सां मिली अची हां अपने खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे मूं चयो ज़रूर कोन्हे को रईस सां मिलण जो पाण जन्नत वञी कमु ठाहे हली ईंदी अम्मा चाची जन्नत ते एतबार अथई तोखे सही ॿुधाईंदी खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे अपने हूअं मूंसां खणी धोखो करे हा नबी मां सां खणी सची करे हा को पिराड करे हा पर रईस जे मोचड़नि जे त तो सभु कुझु सच ॿुधाईंदी जेको कुझु रईस चवंदुसि न तेर पितेर अचे ॿुधाईंदी कूड़ न हणंदी हा बसि अम्मा रगो खैरन सां आदि जी शादी थी वञे हा मां अल्लाह करे जो बसि को इहो कमु थिए त खैर सां वञी सुहिणी को हवेलीअ जी राणी बणिजे राणी पोइ त असांजा बि इच्छा थी वेंदा इच्छा अल्लाह कंदो हा मन को वयूं वराए रब को सुख जो ॾींहुं असां बि ॾिसूं बाक़ी अचे त आज़ारनि में वियाहियूं रब बाज कंदो हाकम खान आखिरी चक्कर सोचे वठ जे कुर्ब सां वञी खानू खे चयोसीं छोकिरी वापसि कर ऐं असां कुझु कयो सिधो खानू जो शक असांजे मथां पवंदो इहा त ज़ाहिर ॻाल्हि आहे वारिस खान मां तोखे इन जे करे चवां थो त खानू जे छोरे खे अगवा कयूं ऐं खानू जो सॼो शक मूसा खान तरफ़ वेंदो ऐं हू पाण में विढ़ंदा रहंदा असां को बि विच में माण्हू आणे पंहिंजो मक़सदु पूरो कंदासीं पर खानू जो छोरो मिलंदो किथे स्कूल मां खणणो पवंदो न हाकिम खान न स्कूल मां न जीअं ई ॻोठ लाइ निकिरे त वाट तां खणी वठोसि इन कम लाइ असांखे होॾां हलणो पवंदो पोइ हली शहर वारी उताक ते रहूं था उतां असांखे वेझो रहंदो ऐं जांच कंदा रहंदासीं जीअं ई वझ मिलियो त खंभे खणी ईंदासीं भलो इन कम में देरि न करणु घुरिजे डीएसपी साहब मुंहिंजा माण्हू अंदरि बंदि थी विया आहिनि ऐं मुंहिंजी छोकिरी जे तालीम ते असर बि पवे थो मूसा खान जी तरफ़ां तव्हां दिलजाए कयो तव्हां पंहिंजी छोकिरे खे स्कूल मोकिले सघो था पर पोइ बि मूंखे ख़ौफ़ आहे तव्हां मूंखे छॾियो छो नथा खून जो केस आहे खान तो मथां खून जो केस तोखे ॾींहं ॿिनि में चालान करे मोकिलियूं था पोइ तूं कोर्ट मंझां ज़ामिन कराए वठिजे डीएसपी साहब बेगुनाह मूंखे मजबूर कयो पियो वञे इन्हनि हथनि में हथियार खणण लाइ जेकॾहिं ईअं ई मूं मथां पूरा केस दाख़िल थींदा रहिया न त हिते अमुन सां केर बि रही न सघंदो हा न खान न तोखे सब्र खां कमु वठिणो पवंदो इन ई जे करे मां जल्दी तोखे चालान नथो कयां खान मां केस जी जांच करे रहियो आहियां जे केस कूड़ो आहे ऐं तुंहिंजो छोकिरो मूसा खान वारनि जेकॾहिं अगवा करण जी कोशिशि कई आहे त पोइ मां तोखे आज़ादु कंदुसि मूसा खान जे सभिनी माण्हुनि खे जेल में विझंदुसि इहो मुंहिंजो तोसां वाइदो आहे वाइदो